किस्सनि कहाणियुनि ते दीन कॾहिं बि साबित नथो थी सघे। दीन जे लाइ ॿ रहनुमा उसूल आहिनि, क़ुरान और हदीस, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, ऐं ॿ शयूं तव्हां में छॾे बि वञा, जेकॾहिं हिननि खे मज़बूती सां पकड़ींदो कॾहिं बि गुमराह न थींदो। हिकु अल्लाह जो किताब क़ुरान मजीद ऐं ॿियो पैगम्बर जो फरमान। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। सिंधी में इस्लामिक वीडियोज़ हासिल करण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज लाइक कंदा। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम, अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। माह रजबुल मुरज्जब जी बिदअतुनि जे हवाले सां गुफ्तगू थी रही आहे। अॼु इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं 5 गैर शरई कम बयान कयो वेंदो। उनखे नालो ॾिनो वेंदो आहे इमाम जाफ़र सादिक रहिमहुल्लाह जा कूंडा। बेसनद मन गढ़त ॻाल्हि, उन बेसनद ऐं मन गढ़त ॻाल्हि खे बुनियाद बणाए इहो कमु कयो वेंदो आहे। इहा कॾहिं शुरू थियो, इहो कमु किथां आयो? दास्तान अजीब नाले सां हिकु हिंदुस्तानी मुसन्निफ़ कहाणी लिखी। उन कहाणी में हिकु जॻह ते लिखियईं त इमाम जाफ़र सादिक रहिमहुल्लाह जो चवणु आहे त जंहिं शख़्स 22 रजबुल मुरज्जब ते मुंहिंजे नाले जा कूंडा कया, यानी नियाज़ नज़रो नियाज़ कई ऐं मुंहिंजे नाले जे ज़रिए पंहिंजी हाजत पेश कई, पंहिंजी ॻाल्हि रखियईं, का परेशानी, का मजबूरी, का मुश्किल, त उहा उन जी हल कई वेंदी। ऐं जेकॾहिं उहा हल न कई वञे, न थिए हल, त पोइ क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो दामन हूंदो ऐं उनजो हथु हूंदो। बेसनद मन गढ़त ॻाल्हि, किस्सो कहाणी जंहिं मुसन्निफ़ लिखी उन बि किथां ज़रूरु ॿुधी हूंदी, उन लिखी छॾी। ऐं कहाणियुनि जो कहिड़ो एतबार शरीयत में? क़ुरान और हदीस मौजूदु आहे, ऐं कहाणी ते को शख़्स अमल करणु शुरू थी वञे त इहा कहाणी हक़ सच ऐं क़ुरान ऐं हदीस आहे, त इहो कॾहिं नथो थी सघे। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त 1400 साल बाद इमाम जाफ़र सादिक रहिमहुल्लाह जी ॻाल्हि ज़ाहिर थी। उनखां पहिरीं कंहिं ज़माने में बि इहो साबित न आहे त इमाम जाफ़र जा कुंडा कया वञनि, उन जे नाले ते नज़रो नियाज़ कई वञे, किथे बि साबित कोन्हे, क़ुरून उला में साबित कोन्हे। उन खां पोइ हाणे अची इहो कमु शुरू कयो वियो। एतिरियूं सदियूं गुज़री वियूं, कंहिंखे का ख़बर न हुई। ॻाल्हि जे मौज़ू मन गढ़त हुजण जे लाइ एतिरी ॻाल्हि काफ़ी आहे। पर जेकॾहिं सोचिजे त अहिड़ी अज़ीम शख़्सियत इमाम जाफ़र सादिक रहिमहुल्लाह, मुत्तबे सुन्नत, उहो शख़्स कॾहिं बि अहिड़ो हुकुम ॾेई सघे थो जेको क़ुरान ऐं हदीस जे ख़िलाफ़ु हुजे? नज़रो नियाज़ सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात जे लाइ, ॿी कंहिं ज़ात जे लाइ जाइज़ ई न आहे। क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वमा उहिल्ल लिग़ैरिल्लाहि बिही, हराम करदा शयुनि में उहा बि शामिल आहे जेका गैरुल्लाह जे नाले ते ज़बह कई वञे। अहिड़े तरीक़े सां ॿिए मक़ाम ते अल्लाह जे नाले ते के शयूं वक़फ़ करणु ऐं गैरुल्लाह जे नाले ते वक़फ़ करणु, यानी ॿिन्ही खे मिक्स करणु, अल्लाह सी फरमायो इन्हनि जी बि का ज़रूरत मूंखे न आहे। यानी शिरक आहे इहो, हिकिड़े क़िस्म जो नज़रो नियाज़ करणु, अल्लाह जे ज़ात सां शरीक करणु, ॿिए जे नाले खे ॿिए जे लाइ नज़र करणु, नियाज़ करणु, इहो हराम कमु आहे। ऐं इमाम जाफ़र सादिक रहिमहुल्लाह कीअं थो इन ग़लति कम जो हुकुम ॾेई सघे? बिल्कुलु मन गढ़त ॻाल्हि आहे, हिकु कहाणी आहे जंहिंखे पेश कयो वियो, मुसलमाननि खे गुमराह कयो पियो वञे इन जे ज़रिए। ऐं इहा बिदअत अॼुकल्ह आम थी चुकी आहे। इन करे मुसलमाननि खे ख़्यालु करणु घुरिजे त असां कहिड़े क़िस्म जा कम करे रहिया आहियूं जंहिंजो शरीयत में को सबूत ई न आहे, शरअन इहा ॻाल्हि किथां बि साबित न आहे। ऐं जेकॾहिं वरी बि ॿिए ज़ाविये सां ॾिठो वञे त 22 रजबुल मुरज्जब सां इमाम जाफ़र सादिक रहिमहुल्लाह जो कहिड़ो तालुक़ु? न उन्हनि जी पैदाइश 22 रजब ते आहे, न उन्हनि जी वफ़ात 22 रजब ते आहे, न को उन्हनि जो को अहिड़ो ख़ासि ताल्लुक़ु आहे 22 रजब सां। त इमाम जाफ़र सादिक छो 22 रजब ते ख़ासि कयो?
हक़ीक़त में सैयदना मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जा जेके दुश्मनान आहिनि, जेके दुश्मन आहिनि सैयदना मुआविया जी ज़ात जा, अज़मत जा, अमीरुल मोमिनीन सैयदना मुआविया रज़ी अल्लाह ताला जो जंहिंजे दिलि में बुग़्ज़ आहे, जंहिंजे दिलि में उन्हनि जे लाइ हसद आहे, उन्हनि इहे कम शुरू कया। ऐं उन ख़ुशी में जो सैयदना मुआविया रज़ी अल्लाह ताला जी 22 तारीख़ ते वफ़ात थी, उन ख़ुशी में इहे मेला कया वेंदा आहिनि। 22 रजब ते खाधा तयारु कया वेंदा आहिनि, इनखे नालो ॿियो ॾिनो वेंदो आहे। ऐं असल में उहो हसद पूरो कयो वेंदो आहे ऐं उन हसद खे ज़ाहिर कयो वेंदो आहे, उन दुश्मनी खे ज़ाहिर कयो वेंदो आहे जेका सैयदना मुआविया सां कुझु माण्हुनि जी दुश्मनी आहे। त यकीनन उहो कमु कजे जेको शरीयत मां साबित हुजे, जेको साबित न आहे। किसनि कहाणियुनि ते दीन कॾहिं बि साबित नथो थी सघे। दीन जे लाइ 2 रहनुमा उसूल आहिनि, क़ुरान और हदीस। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, पाण फरमायो तरक्तु फ़ीकुम अमरैन लन तज़िल्लु मा तमस्सक्तुम बिहिमा किताबुल्लाहि व सुन्नत रसूलिही। फरमायो त ऐं 2 शयूं तव्हां में छॾे पियो वञा, जेकॾहिं हिनखे मज़बूती सां पकड़ींदो कॾहिं बि गुमराह न थींदो। हिकु अल्लाह जो किताब क़ुरान मजीद ऐं ॿियो पैगम्बर जो फ़रमान हदीस रसूल। इहे 2 शयूं सुन्नत रसूल ऐं क़ुरान मजीद, इन्हनि ॿिन्ही शइ खे मज़बूती सां क़ाबू कयो ऐं इन्हनि ते अमल कयो त कॾहिं गुमराह न थींदो। को बि ताक़तवर शख़्स तव्हांखे गुमराह नथो करे सघे। अल्लाह रब्बुल आलमीन सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला